अस्सलाम वालेकुम। छाला ॿियो सही आहे? ॿियो ख़ैरु ख़ुशि? अकबर मीरा मन ॻाल्हायां पियो, जागी राणी कचो भिंडी खां। अदा इहो इज़त ऐं एतिराम सां ऐं प्यार मोहबत में मां तोखे चवां थो 3 लख रुपया 1-2 खां गाड़ी न ॾियण जी सूरत में पंहिंजो ऐं पुटनि जो ऐं पंहिंजी पूरी फैमिली जो ज़िम्मेवार पाण रहंदे। तूं बुटनि वारे ॻोठ में वेठो आहे ऐं नीरो गेड आहे तुंहिंजो, गेट जे मथां गुल लॻल थी। सुभाणे बुटे जे अम्मो साम्हूं तुंहिंजो घरु आहे। ॾें थो त ठीकु आहे, जे नथो ॾें पंहिंजी पूरी फैमिली जो ज़िम्मेवार तूं आहे। न आहे त ॻाल्हि हिकु तोताणी ॿियो माताणी, पंहिंजो मसइलो हल कर। धारती टीवी कादरपुर जे रिपोर्टर अब्दुल रशीद भुट्टो जे घर ते धाड़ेलनि जी काह फायरिंग। सहाफ़ी अब्दुल रशीद भुट्टो जो चवणु आहे त धाड़ेलनि 30 लख भत्तो ऐं 125 मोटरसाइकिल घुरी हुई। न ॾियण जी सूरत में घर ते काह कई वई आहे। धाड़ेल मीर अहमद जागीराणी वॉइस मैसेज मोकिले सहाफ़ी अब्दुल रशीद भुट्टो खां 30 लख भत्तो ऐं 125 मोटरसाइकिल घुरी। धारती टीवी जे रिपोर्टर अब्दुल रशीद भुट्टो जे घर ते धाड़ेलनि काह करियो। सीनियर सूबाई वज़ीर शहजिल इनाम मेमण पारां नोटिस वरितो आहे। IG सिंध सां राब्तो करे वाक़े जा तफ़सील तलब कया। बुटा ख़ैर आहे? ख़ुशि आहियां? मीरा मत ॻाल्हायां थो, जागी राणी। अरे तूं व्हाट्सअप ब्लॉक करे तूं पाण बचाईंदे, केतिरो बचाईंदे पाण? तूं व्हाट्सअप ब्लॉक कंदे बसि। तुंहिंजी सॼी फैमिली जा मां नंबर बि आहिनि ऐं तूं सॼो फैमिली सूदो मुंहिंजे करे में आहे। इज़त वारो आहीं त इज़त सां मुंहुं ॾे, जे न आहे जंहिं महिल पुट खे कयोमांइ न मस्तु कलंदड़, पोइ ख़बर पवंजाए। हाणे ॾिसां थो त तूं कीअं थो बचे। तूं जवाबु न ॾींदे, माना तूं व्हाट्सअप ब्लॉक करे छॾे, मां कोई जवाबु न ॾींदे मां तोखे छॾे ॾींदुमि। कादरपुर मां को परे आहे? गंवार चार्टर ऑफ डिमांड्स पोजीशन उमर अयूब साहब ने इन राइटिंग पेश किए। न सिर्फ पेश किए बल्कि उन्होंने पढ़ के सुनाए। अपोजिशन ने डिमांड की कि उनके लीडर से एक और मुलाकात का अरेंजमेंट किया जाए। मुज़ाकरात ठीक सिमत में जा रहे हैं। हुकूमती कमेटी 7 वर्किंग डेज के अंदर, वर्किंग दिनों के अंदर अंदर अपोजिशन के मुतालबात पर अपना बाज़ाब्ता तहरीरी मौक़िफ़ पेश करेगी। आइंदा इजलास की तारीख का ऐलान स्पीकर सरदार अयाज सादिक दोनों कमेटियों से मुशावरत के बाद करेंगे। 9 मई ऐं 26 नवंबर वारनि वाक़िअनि ते अदालती कमीशन जोड़ण जो मुतालबो। PTI हुकूमत खे 22 नुक़्तनि ते चार्टर ऑफ डिमांड पेश करे छॾियो। सरबराही चीफ जस्टिस या 3 जजनि खे ॾियण जी डिमांड। जजनि जी मुक़ररी लाइ PTI पंहिंजी पार्टी जी रज़ामंदीअ वारो शर्त बि लॻाए छॾियो। चयाऊं PTI बानी जे 9 मई बाबति गिरफ़्तारी जी जांच कई वञे। हुकूमत समूरनि सियासी कैदियुनि जी सज़ा मुअतल करे या खेनि ज़मानत ते आज़ादु करे। ॿुधायो वञे त इस्लामाबाद में मुज़ाहिरनि ते तशदुद ऐं फायरिंग जो हुकुम कंहिं ॾिनो। मारिजी वियल ऐं ज़ख़्मियुनि जी जांच लाइ इस्लामाबाद जे अस्पतालुनि जूं वीडियोज़ शेयर कई वञनि। ॿुधायो वञे त इस्लामाबाद हाई कोर्ट में रेंजर्स ऐं पुलिस कीअं दाख़िल थी। समूरे मुल्क में इंटरनेट छो बंदि कयो वियो? स्पीकर अयाज सादिक ॻाल्हियुनि खां पोइ चयो त PTI वारनि बानीअ सां मुलाक़ात लाइ हिकु भेरो ॿीहर दरख़्वास्त बि कई आहे। PTI जो चार्टर ऑफ डिमांड कूड़ खां सवाइ कुझु बि नाहे। संदन को बि जवाबु नथो ठहे। हुननि वटि प्रोपेगेंडा खां सवाइ ॿियो कुझु बि नाहे। वज़ीर आज़म जे सियासी मामलनि वारे सलाहकार राणा सनावला जो PTI जे तहरीरी मुतालबनि ते जवाबु। चयाईं PTI जे 9 मई जी जांच जो मामिलो अॻे ई सुप्रीम कोर्ट में आहे। PTI बानी जी गिरफ़्तारीअ खां पोइ एहतजाज वारा केस बि अदालत में हलंदड़ आहिनि। PTI जे मुतालबनि ते अॻे ई जांच थी चुकी आहे। संदन मुतालबनि ते ॿीहर जांच नथी करे सघिजे जेका अॻे ई अदालतुनि में आहे। अॼु PTI वारनि सियासी कैदियुनि, ज़ख़्मियुनि, मारिजी वियल ऐं गुम माण्हुनि जा तफ़सील नाहिनि ॾिना। तहरीक इंसाफ़ हुकूमत सां ॻाल्हियूं नाकाम थियण जी सूरत में एहतजाज जो चेताव ॾेई छॾियो। क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान उमर अयूब चयो आहे त हुकूमत सां ॻाल्हियूं कामयाब न थियूं त एहतजाज ओए खां अॻिते वधंदो। हू न डील ऐं न ढिल चाहिनि था। गिरफ़्तार कारकुननि जी आज़ादी 26 नवंबर ऐं 9 मई ते अदालती कमीशन संदन मुतालबा आहिनि। समूरनि मेंबरनि खे आईन ऐं कानून तहत आज़ादु कयो वञे। एग्जीक्यूटिव ऑर्डर सां इहो मामिलो हल न थींदो। एम्पायर सही हुजणु घुरिजे ऐं हुकूमत कमीशन जोड़े त हर शइ वाखी थी वेंदी।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो कमज़ोर या ग़लत बुनियादनि ते केस ठाहींदड़ FBI ऑफिसरनि खे सज़ा ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। टैक्सनि बाबति केसनि जो फॉरेंसिक ऑडिट कराइण जी हिदायत FBI जी आमदनी ऐं ॿुधणी हेठि केसनि ते जाइज़े वारे इजलास में चयाईं। ॿुधणी हेठि केसनि खे जल्द खां जल्द उखलाइण लाइ कोशिशूं तेज़ कयूं वञनि। ईमानदारी सां मेरिट ते केस ठाहींदड़नि खे ख़ासि इनाम ॾिना वञनि। मोरितानिया खां गैर क़ानूनी स्पेन वेंदड़ ॿेड़ीअ सां हादसो। 44 पाकिस्तानियुनि समेत 50 मुल्क छॾींदड़ माण्हू ॿुॾी फोत थी विया। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि 36 मुल्क छॾींदड़ माण्हुनि खे बचायो वियो आहे। ॿेड़ी हादसे में फोत थियल 12 नौजवान गुजरात जा रहवासी हुआ। समूरा नौजवान 4 महीना अॻु घरां विया हुआ। 2 जनवरी ते स्पेन लाइ रवाना थिया। वारसनि इल्ज़ाम हयो आहे त इंसानी स्मगलर ॿेड़ी समुंड में बीहारे वधीक पैसा वठण जो मुतालबो कयो। परॾेही एजेंसी मूजिबि ॿेड़ीअ में 66 पाकिस्तानियुनि समेत 86 मुल्क छॾींदड़ माण्हू सवार हुआ। PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर ख़ान आर्मी चीफ सां मुलाक़ात जी तस्दीक करे छॾी। अडियाला जेल ॿाहिरां सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौहर ख़ान चयो आहे त अली अमीन गंडापुर ऐं हुन आर्मी चीफ सां धार मुलाक़ात कई। PTI जा समूरा मसइला ऐं मुतालबा आर्मी चीफ अॻियां रखिया विया। मुल्क जे इस्तेहकाम सां लाॻापियल सभिनी मामलनि ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात में ॿिए पासे खां बि हाकारी जवाबु मिलियो। इस्टेब्लिशमेंट सां सिधी रीति ॻाल्हियूं सुठो अमल आहे। उमेद आहे त हाणे सूरतहाल बहितर थी वेंदी। आर्मी चीफ सां बैरिस्टर गौहर ऐं अली अमीन गंडापुर जी मुलाक़ात जो असल अहवाल साम्हूं अची वियो। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त पेशावर में थियल ॻाल्हियूं सिक्योरिटी दहशतगर्दी जे ख़ात्मे वारनि मामलनि ते थियूं। सिक्योरिटी मामलनि ते थियल ॻाल्हियुनि खे सियासी रंग ॾियणु अफ़सोसनाक अमल आहे। बैरिस्टर गौहर सियासी मामलनि ते ॻाल्हियूं करण जी कोशिश कई। ॻाल्हियुनि खे हक़ीक़तुनि जो बतड़ पेश कयो वियो। बैरिस्टर गौहर खे ॿुधायो वियो त सियासी मामलनि ते ॻाल्हियूं सियासतदाननि सां करियो। फौजी अदालतुनि में सिविलियंस ट्रायल ख़िलाफ़ दाख़िल अपीलुनि ते ॿुधणी। सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच जो सरबराह जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 7 रुकनी बेंच ॿुधणी करे रही आहे। जस्टिस हसन अज़हर रिज़वी रिमार्क्स में चयो आहे त अदालत मिलिट्री ट्रायल वारनि केसनि जो रिकॉर्ड घुरियो हो। ॾिसणु चाहिनि था त ट्रायल में शाहिदनि ते कीअं फ़ैसिलो थियो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त अदालत मिलिट्री कोर्ट में फेयर ट्रायल जो जाइज़ो वठणु चाहे थी। बचाव वारी वज़ारत जे वकील ख्वाजा हारिस दलील ॾींदे चयो त न सुप्रीम कोर्ट न हाई कोर्ट मेरिट जो जाइज़ो वठी सघे थी। अदालत बुनियादी हक़ जी नुक़्ते ते सज़ा जो जाइज़ो नथी वठी सघे। हू हिकु केस जो रिकॉर्ड जाइज़े लाइ पेश कंदा। पेशावर हाई कोर्ट बुशरा बीबीअ जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। पेशावर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस इश्तियाक इब्राहिम ऐं जस्टिस वक़ार अहमद बुशरा बीबीअ जी हिफ़ाज़ती ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो त बुशरा बीबी तोशाखाना 2 केस में पेश थी रही आहे। अॼु हिफ़ाज़ती ज़मानत जी दरख़्वास्त में पेश न थी सघे। अदालत बुशरा बीबी जी हिफ़ाज़ती ज़मानत 1 महीने लाइ मंज़ूर कंदे लाॻापियल अदालत सां राब्तो करण जो हुकुम ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर अता चयो आहे त 190 मिलियन पाउंड मेगा करप्शन जो स्कैंडल आहे। दुनिया में मिसाल नथो मिले। 190 मिलियन पाउंड उन करे ॾिना विया जो उहे अवाम ऐं हुकूमत जा पैसा हुआ जेकी ज़ब्त थियल न हुआ। त नेशनल क्राइम एजेंसी पाकिस्तान हुकूमत खे छो ॾिना। बरतानिया जे नेशनल क्राइम एजेंसी शहबाज शरीफ़ खे क्लियर कयो पाकिस्तान जी मईशत में बहितरी आई। दुनिया बि एतिराफ़ कयो आहे। डिफॉल्ट जो ख़तरो मुकमल तौर ते ख़त्म थी वियो आहे।
इलेक्शन कमीशन असासन जा तफ़सील जमा न कराइण ते केतिरनि ई मेंबरनि जी असेंबली मेंबरशिप मुअत्तल करे छॾी। पंजाब असेंबली जा 68, सिंध असेंबली जा 15, ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली जा 33 ऐं बलूचिस्तान असेंबली जा 5 मेंबर मुअत्तल कया विया। इलेक्शन कमीशन मूजिबि गोशवारा जमा न कराइण ते ॿिनि सेनेटर्स कासिम ऐं अब्दुल कुदूस समेत क़ौमी असेंबली जे 16 मेंबरनि जी मेंबरशिप मुअत्तल कई वई। सिंध हुकूमत जो ख़राब गाॾियूं नीलाम करण ऐं सरकारी मुलाज़िमनि लाइ ईवी गाॾियूं ख़रीद करण जो फ़ैसिलो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि सब कमेटीअ जो इजलास। मुख़्तलिफ़ खातनि जे सेक्रेटरीज़ पारां सरकारी गाॾियुनि बाबति 10 सालनि जो रिकॉर्ड पेश। इजलास में ख़राब गाॾियूं नीलाम करण ऐं सरकारी मुलाज़िमनि लाइ ईवी गाॾियूं ख़रीद करण जो फ़ैसिलो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण गाॾियुनि जी अलाटमेंट खे रेगुलेट करण लाइ गाइडलाइंस ते अमल करण जी हिदायत कंदे चयो आहे त वसीलनि खे बचाइण लाइ नीलामी जो अमल 1 महीने में पूरो थियणु घुरिजे। ईवी गाॾियूं ख़रीद करण सां हुकूमत खे फ़ाइदो थींदो ऐं उन सां POL जी बचत ऐं नीलामी बि सवली थींदी। ख़ैबर पख्तूनख्वा में फोर्सिस जो ख़ारजनि जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन जारी। ISPR जो चवणु आहे त 14 डिसंबर खां हिन वक़्त ताईं 22 ख़ारजियुनि खे मारियो वियो आहे। फोर्सिस जे ऑपरेशन दौरान 18 ख़ारजी दहशतगर्द ज़ख़्मी पिणु थिया। अमन मान जी बहालीअ लाइ सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन जारी आहे। सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दी जी लानत ख़त्म करण लाइ पुरअज़्म आहिनि। बावड़ो पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान मुग़वे खे बाज़ियाब कराइण जी दावा करे छॾी। पुलिस मूजिबि ॾोहनि सां मुक़ाबले बाद मुग़वे अरबाब मलिक खे बाज़ियाब करायो आहे। मुग़वे जे वारसनि जो चवणु आहे त अरबाब मलिक जी बाज़ियाबी भुंग एवज़ अमल में आई आहे। खैरपुर भरिसां हथियाबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल, बाड़ो ज़ख़्मी। B सेक्शन थाणे जी हद में हथियाबंदनि गोलियूं हणी अमीन पठान खे क़तल करे छॾियो। 1 बाड़ो ज़ख़्मी थी पियो अस्पताल मुंतक़िल। अस्सलाम वालेकुम।